नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगिरियो मां ख़बर ॾींदा हलूं त कराची ऐं नौकोट पुलिस जी फायरिंग में क़तल थियल नौजवान नसीर चांडियो जी क़ातिल पुलिस अमलदारनि ते केस दाख़िल करण ऐं गुम कयल नौजवान शेर मोहम्मद चांडियो खे ज़ाहिर करण चांडिया बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जो प्रेस क्लब पंगिरियो अॻियां एहतजाज मुज़ाहिरो धरणो पुलिस गिरदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी, जिते मुज़ाहिरीन अकबर चांडियो, मंज़ूर चांडियो, सिकंदर ऐं सूमर, वली मोहम्मद रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु कराची पुलिस ऐं नौकोट पुलिस जी फायरिंग में बेगुनाह मारिजी वियल नौजवान नसीर चांडियो जे क़ातिल पुलिस अमलदारनि ते केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। पुलिस पारां गुम कयल 14 साला शेर मोहम्मद चांडियो खे ज़ाहिर कयो वञे। हिननि सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध जे चीफ जस्टिस सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। खां मुतालबो था कयूं जेको नसीर चांडियो बेगुनाह खून कयो वियो आहे, इन जो इंसाफ़ कयो वञे, हिन सां इंसाफ़ कयो वञे ऐं उनजा जेके नंढा मासूम बचड़ा आहिनि उन्हनि लाइ इंसाफ़ कयो वञे। महिरबानी। जेके पुलिस राह गुनाह जो घर सुतल के निंड मां उथारे जेके गोलियूं आयूं आहिनि उनजो इंसाफ़ असांखे खपे, उनजे बचड़नि जो इंसाफ़ कयो वञे। उन्हनि जो छोकिरो नंढो हिकिड़ो उन्हनि वटि पुलिस वटि गिरफ़्तार आहे, उहो आज़ादु करे असांखे ॾिनो वञे। सिंध IG DIG सभिनी खे अपील था करियूं त इहो असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हू हिकु पुरअमन मुज़ाहिरो कयो आहे। असीं एहतिजाज था कयूं त नसीर चांडियो जा क़ातिल फ़ौरन गिरफ़्तार कया वञनि ऐं नसीर चांडियो खे बेगुनाह 5 बजे पुलिस कराची ऐं नौकोट जी पुलिस गिरफ़्तार उते वॾो हमिलो करे उनखे क़तल कयो वियो ऐं उनजी अॼु सूदो का FIR न आहे कटियल, जॾहिं त असांजा क़ौमी सरदार मोहम्मद नवाज़ चांडियो, मीर वकार, मीर तारक, उहे बि उन टाइम ते जेको आहे सो गॾु थिया। उन्हनि असांखे यकीन ॾियारियो त इंशाअल्लाह इहो अवां जो मुतालबो जाइज़ आहे, इन ते इंसाफ़ करे ऐं हिकिड़ी टीम मुक़ररु कई वेंदी। उहा टीम मुक़ररु कयल आहे, मीर आफ्ताब DSP जेको आहे उन सां गॾु उनजी टीम आहे। उहे आया सरज़मीन ते, उन्हनि इंक्वायरी कई ऐं असांखे उमेदु आहे त इंशाअल्लाह इन इंक्वायरी मञा नसीर चांडियो जी FIR कटी वेंदी ऐं जेके उनमें मुलवस आहिनि पुलिस वारा, जेका कराची जी टीम आई, जेका नौकोट जी पुलिस आहे, उन्हनि नाजाइज़ क़तल कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे जेको आहे सो उन्हनि नाजाइज़ पुलिस ऑफिसरनि ते जा नाजाइज़ी कई आहे उन्हनि ते FIR कटी वञे ऐं उन्हनि खे सरेआम मंज़र आम ते आंदो वञे। ॿी सूरत में त उते अॼु बि इहो ई इशू हले थो पियो त अवां ते वरी दोबारा FIR कटियूं वेंदियूं ऐं उन्हनि जे माइटनि ते दोबारा FIR कटियूं वेयूं आहिनि नाजाइज़। उन जेका पुलिस ते FIR कटण जे बावजूदि उनजे माइटनि मिटनि ते बि कूड़ियूं FIR कटियूं पियूं वञनि। असांजी सिंध गवर्नमेंट वज़ीर आला सिंध IG सिंध खां इहो मुतालबो आहे त फ़ौरन इन ते एक्शन खणी इन जी जाइज़ FIR कटी वञे हली ऐं उनजा सही मुजरिम आहिनि मंज़र आम ते अचनि ऐं उन्हनि खे जेको सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।